अस्सलाम वालेकुम स्टूडेंट। अॼु असांजो वर्ड आहे गरज। गरज जी माना आहे नाराज़गी या रंजिश। गरज जा साइनोनिम अॼु ॾिसंदासीं रिसेंटमेंट एंड इलविल। हाणे इलविल रिसेंटमेंट जी माना आहे कंहिंजे ख़िलाफ़ु बुरो ख़्यालु करणु, कंहिंजे ख़िलाफ़ु वञणु, उन जे लाइ ग़लति सोच रखणु, उनखे असां चवंदासीं रिसेंटमेंट या इलविल। उन खां पोइ ॿिया वर्ड आहिनि टर्नकोट, एस्पिरेशन, फॉरबिड एंड सोलेस। टर्नकोट माना गद्दार। गद्दार उनखे चइबो आहे कंहिं शइ मां कंहिंसां धोखो करे। जीअं मुल्क जा गद्दार हूंदा आहिनि, मुल्क खे छॾे करे पैसो खाई करे ॿाहिरि हलिया वेंदा आहिनि, उहो गद्दार थींदो। एस्पिरेशन आहे मक़सदु, कहिड़ो मक़सदु ज़िंदगीअ जो। जीअं तव्हांजो कोई मक़सदु हूंदो, अहिड़े तरीक़े सां डॉक्टर थींदासीं, इंजीनियर थींदासीं। उन खां पोइ आहे फॉरबिड यानी रोकणु, कंहिं शइ खां रोकणु, मना करणु, फॉरबिड। सोलेस सुकून, माना बिल्कुलु ख़ामोशी, जीअं चवंदा आहियूं असां कि हाणे सुकून आहे, कंहिं शइ जो कोई ख़ौफ़ न आहे, हिन वक़्तु सुकून आहे, उहो आहे सोलेस। टर्नकोट गद्दार, एस्पिरेशन मक़सदु, फॉरबिड रोकणु, सोलेस सुकून।